हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? ऐं अॼु तक़रीबन इलाही ॾींहंनि खां पोइ जेको आहे तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं, लाइव प्रोग्राम खणी आया आहियूं। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त रबीउल अव्वल जी बि मोकल हुई, वरी जेका बरसाती सिलसिलो बि हली रहियो आहे। पर अॼु जो जेको असां ॿुधी रहिया हुआसीं त सॼे सिंध में त बरसाति ऑलरेडी थी रही आहे, पर कराची जे हवाले सां हाई अलर्ट कयो वियो हुयो। काफ़ी सीरियस कंडीशन ॿुधाई रही हुई ऐं पैनिक क्रिएट कयो वियो हुयो हिकिड़ो। पर मां तव्हांखे इहो ॿुधायां त जेको हिकिड़ो इहो जेको सिस्टम आयो आहे बहरिया अरब खां, जेको डिप्रेशन में वञी करे डीप डिप्रेशन में हलियो वियो, वरी जेको आहे कल्ह खां वठी जेको हैदराबाद में हुन बरसातूं वसायूं आहिनि, वरी जेको कराची जी तरफ़ रवां दवां थी रहियो आहे। पर हू पंहिंजी हिकिड़ी जेका शिदत जेका हुई उन में कमज़ोरी अची वई आहे, मतिलबु डीप डिप्रेशन खां वरी डिप्रेशन में अची वियो आहे। सो जेकी हिकिड़ियूं मतिलबु ख़तरनाक जेके हिकिड़ी बरसातियुनि जो जेको हिकिड़ो हुयो त ॾाढियूं बरसातियूं थींदियूं, तूफ़ानी बरसातूं थींदियूं। अलाह जो शुक्र आहे हाणे एॾी तूफ़ानी बरसाति न आहे, पर इहा रिमझिम हली रही आहे। कंहिं वक़्तु तेज़, कंहिं वक़्तु हल्की, कंहिं वक़्तु तेज़, कंहिं वक़्तु हल्की। त 24 कलाकनि जे अंदरि अंदरि इहो जेको साइक्लून आहे या जेको इनखे जेको हिकिड़ो तूफ़ानी सिलसिलो जेको चइजे बरसातियुनि जो, इहो ख़तमु थी वेंदो, बहरिया अरब में बिल्कुलु डिज़ोल्व थी वेंदो। उन खां पोइ बे ऑफ बंगाल मां हिकिड़ो ॿियो सिस्टम अची रहियो आहे, जेको राजस्थान जे ज़रिए उहो बि एंटर थींदो सिंध में, ऐं पोइ वरी जेको आहे पंहिंजो उहो बि ख़तमु थी वेंदो। पर ॻाल्हि इहा आहे त बे ऑफ बंगाल वारो जेको हिकिड़ो सिस्टम आहे, उनखे बहरिया अरब खां उहे अञा हवाउनि जो प्रेशर, यानी हिकिड़ी मिलंदी आहे न कुदरती हिकिड़ी तव्हांखे सपोर्ट मिलंदी आहे, उहा सपोर्ट उनखे अञा न मिली रही आहे। उनखे चाइना वारे बॉर्डर खां जेके हवाउनि जी हिकिड़ी जेका सपोर्ट मिली रही आहे, त थी सघे थो त उहो पाकिस्तान जी तरफ़ न पर चाइना जी तरफ़ रुख़ करे वञे। इहे जेके सिलसिला आहिनि सिर्फ़ु अलाह ई बहितर इन्हनि खे ॼाणे थो। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्रिडिक्शन्स करे सघूं था। मेटरोलॉजिस्ट पंहिंजी जेको आहे कोशिशि कंदा आहिनि त छा आहे छा न आहे, असां ताईं रिपोर्ट्स पहुचाईंदा आहिनि, पर 100% उहे बि सही न हूंदा आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 100% जेका राइट आहे उहा अलाह जी ज़ात आहे। अलाह ई बहितर ॼाणे थो त छा आहे छा न आहे। पर हिन रिमझिम खे इंजॉय कयो। पर इहो आहे त घणो पैनिक न थियो, अननेसेसरी घरनि खां ॿाहिरि न निकिरो। इन जी वजह इहा आहे त कराची जा जेके रोड रस्ता आहिनि उहे असांखे एतिरी इजाज़त न ॾींदा आहिनि। स्पेशली राति जे टाइम त ॾाढो एहतियात कयो। राति जो किथे किथे पाणी बि जमा थी वेंदो आहे त काफ़ी हादसा बि पेश ईंदा आहिनि, ऐं आया बि आहिनि। ईअं न आहे त न आहिनि आया, काफ़ी हादसा बि पेश आया आहिनि। सो इन जे करे पुलिस हिकिड़ो जेको आहे पंहिंजो मैप तयारु कयो आहे डाइवर्जन जो, त तव्हां प्लीज़ उनखे फॉलो कयो। उहो हर पेज ते जेको आहे मैप्स जेके आहिनि उहे उन्हनि अपडेट करे छॾिया आहिनि। तव्हां उहे मैप रूट जेको आहे पाण वटि रखो। काॾे बि ॿाहिरि निकिरो था त उन मैप खे फॉलो करे तव्हां पंहिंजी मंज़िल जी तरफ़ वञी सघो था। बाक़ी जेकॾहिं तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां केॾांहुं बि वेंदा त थी सघे थो त तव्हां ट्रैफ़िक में फासो, या बरसाति में फासो, या बरसाती पाणी में फासो। जेकॾहिं तव्हां उन मैप खे फॉलो कंदा त उन में इलाही सारा डाइवर्जन्स आहिनि, त तव्हां किथां न किथां पंहिंजी मंज़िल जी तरफ़ पहुची वेंदा। जे पोइनि बरसातियुनि में 12 कलाक 10 कलाक थी विया, माण्हू रोडनि ते बीठा हुया, सुबुह फजर जे टाइम कोई घर पहुतो हुयो, पर हींअर उहा कंडीशन न आहे। हींअर अलाह जो शुक्र आहे बरसाति आहे, पर इंजॉय करण वारी आहे। पर मां हिकिड़ी ॻाल्हि इहा बि सोचे रही हुअसि त अलाह साईं असांखे कहिड़ो मैसेज थो ॾिए पियो, अलाह साईं असांखे छा चवे थो, जेको असां शायदि इंसान सम्झण जी कोशिशि नथा कयूं। सॼे मुल्क में ॾिसो, किथे ज़लज़लो आहे, किथे सैलाब आहे, किथे जेको आहे झुड़ थो फाटे पियो, किथे जेको आहे बरसातूं थी थियनि, किथे जेको आहे रोड रस्ता फाटा पिया आहिनि। त इहे जेके न जेके साइनूं आहिनि, इहे क़यामत जी निशानियूं आहिनि, पंहिंजी जाइ ते आहिनि। असां मुस्लमान आहियूं, असांजो अक़ीदो आहे, मुंहिंजो त अक़ीदो आहे इन शयुनि ते। त इन्हनि शयुनि खे असां निगलेक्ट नथा करे सघूं। इहे कुदरती आफ़ात आहिनि, ऐं इन्हनि आफ़ातुनि सां असां नथा विढ़ी सघूं। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां तौबा करे सघूं था, ऐं अलाह साईं खां इहा दुआ घुरी सघूं था त अलाह साईं जिथे बि बरसाति थिए, रहमत वारी बरसाति थिए। जीअं तव्हांखे ख़बर आहे त जिथे जिथे मुल्क में सैलाब आहे, सैलाबी रेलो आहे, उते वरी सां बरसातूं शुरू थी वियूं आहिनि। तव्हां मुल्तान में ॾिसो, तव्हां फैसलाबाद में ॾिसो, सियालकोट में ॾिसो, लाहौर में ॾिसो, ऐं तव्हां नवाबशाह जे पासे ॾिसो,
सिंध में हर जाइ ते जिथे जिथे जेको आहे काफ़ी पहिरियां बि बरसातूं थी चुकियूं आहिनि, पर वरी सां हींअर बरसाती सिलसिलो ॿियो बि शुरू थी वियो आहे। 24 कलाकनि जो इंतज़ारु आहे, दुआ के तो 24 कलाकनि जे अंदरि अंदरि ही सिस्टम ख़तमु थी वञे ऐं ख़ैर जूं बरसातूं बसि वसाए करे ख़तमु थी वञे। सो पंहिंजे प्रोग्राम जो असां आगाज़ करे चुका आहियूं। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। नंबर अव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। अॼु असां सां गॾु जेके स्टूडियो में मौजूदु आहिनि, मोहम्मद अली ईसाणी साहब हिते मौजूदु आहिनि, जेके सीनियर टीवी एक्टर ऐं फिल्म एक्टर आहिनि। ऐं उन खां अलावा जेको आहे असां सां गॾु साहिर अंसारी मौजूदु आहिनि, जेकी सिंगर आहिनि। सो ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीक ठाक, फर्स्ट क्लास। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा शुक्र। थैंक्स KTN, थैंक्स किरण मीर, तव्हां असांखे मौक़ो ॾींदा आहियो, घुराईंदा आहियो। थैंक यू वेरी मच। छा पिया कयो अॼुकल्ह? छा थी रहियो आहे लाइफ में? लाइफ में हूअं त लाइफ तहरुक जो नालो आहे ऐं मुसलसल हलण खे लाइफ ई चइजे थो। ऐं हूअं त खणी रिटायर लाइफ आहे, हज कयोसीं, सभु कुझु थी वियो। ऐं हाणे वरी हिकिड़ो नओं सिलसिलो जुड़ियो आहे, मेलोहा आर्ट सर्किल। त फ़नकार ऐं ख़ासि करे उहे फ़नकार जेके गुमनाम फ़नकार आहिनि, त उन्हनि खे नालो ॾिजे, उन्हनि खे डिग आउट करे ॿाहिरि कढिजे, उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि कजे। उन में आर्ट्स काउंसिल में मेंबरशिप ऐं कल्चर डिपार्टमेंट खे सां राब्तो, ऐं उन्हनि जे सिंगर आहिनि, एक्टर आहिनि, राइटर आहिनि, या जेको बि इन कला सां सलाहियल आहे, शोबिज़ जी कला सां, त उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि ऐं उन्हनि जे बहितरी ऐं उन्हनि जी फैमिली जे बहितरीअ जी ॻाल्हि जेको आहे सो हिकिड़ो सिलसिलो जुड़ियो आहे मेलोहा आर्ट सर्किल जे सूरत में, जंहिंजो अॻुवान आहे असांजो अयूब गुल साहब। उन में ॿिया बि दोस्त आहिनि। राइटर आहे, जंहिंजो ड्रामा राइटर आहिनि वग़ैरह वग़ैरह। ऐं अहिड़े नमूने सां ॿिया बि उन में दोस्त खोड़ आहिनि ऐं उन में मां बि आहियां। ऐं इहो सिलसिलो आहे। ऐं उनखां अलावा जेको आहे सो सभ खां पहिरियों वरी हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कंदो हलां त अॼु आहे 9 सेप्टेंबर, इंटरनेशनल प्रोटेक्शन ऑफ एजुकेशन। सो उहो बि तालीम जो सिलसिलो ऐं इहो बि ज़रूरी आहे ऐं ज़िंदगी पई हले। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो, जेको सिलसिलो जुड़ियो आहे आर्ट्स काउंसिल वारो, त मां त ॿुधो आहे त आर्ट्स काउंसिल जी मेंबरशिप ईअं एॾो आसानी सां न मिलंदी आहे। सही था चओ तव्हां, बिल्कुलु सही था चओ। इलाही मतिलबु आर्टिस्ट आहिनि जेके कोशिशूं कनि पिया था काफ़ी सालनि खां वठी, ऐं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त भई असांखे नज़रअंदाज़ कयो थो। यू आर राइट। ऐं मां हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलां त इन में असांखे हिकिड़ो साबित क़दमीअ सां बीहणो पवंदो। उते जेको मिस्टर अहमद शाह साहबु आहे, या उते डॉक्टर अयूब शेख साहबु आहे, जेको असांजो आम सिंधी इहो सम्झे थो त डॉक्टर अयूब साहबु वेठो आहे जहिड़ो की असांजो सभु कुझु थी वियो। ऐं मां सम्झां थो त डॉक्टर अयूब शेख साहब खे सिंधियुनि जी मदद करणु खपे। हू नथो करे सघे या केतिरी करे सघे थो अलॻि शइ आहे। या डॉक्टर इहो पंहिंजो अहमद शाह साहबु, ऐं उनखे सोचणु खपे त आर्ट्स काउंसिल सिंध में आहे, कराचीअ में आहे, ऐं उहा हिते जेका असांजा जेन्युन आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे मेंबर करणु घुरिजे। ऐं सीनियर असांजा जेके दोस्त आहिनि आर्टिस्ट, उन्हनि खे उहे मेंबर कोन था कनि। ख़बर न आहे हू छो नथा कनि। शायदि उन्हनि खे इहो भउ आहे त मतां असांजो को नेमुल बदल अची वञे, का रिप्लेसमेंट थिए, या इवन एसी ताईं जो डॉक्टर अयूब शेख साहब बि जेको महसूसु थियो ऐं लॻे ईअं थो त उहो बि जहिड़ो की सिंधियुनि जी मेंबरशिप करण में एतिरो ख़ुशि न आहे, या रोड़ा थो अटकाए इन जे करे त मथां को ॿियो सिंधी अची वञे मूंखां वधीक रोशन ख़्यालु जेको मुंहिंजी रिप्लेसमेंट करे। थी सघे थो हुनजे मथां प्रेशर हुजे। डेफिनेटली प्रेशर हूंदो, पर इन जो मतिलबु इहो थोरो ई आहे। इन सिलसिले में मां अहमद शाह खे ख़त बि माज़ीअ में लिखिया। उनखे मां इहो उन में रिक्वेस्ट कई त आर्ट्स काउंसिल में जेको आहे शाह लतीफ़, सचल सरमस्त, अमर जलील या अदी नूरुल हुदा शाह जे नाले सां को हाल मनसूब कयो वञे जेको थियणु घुरिजे। ऐं ॾिसो सॼी बिल्डिंग अहमद शाह बिल्डिंग, भई ही वट इज़ दिस। ऐं को अहमद शाह पाण मुंहिंजे ख़्याल में न हू अदीब आहे, न राइटर आहे, न एक्टर आहे, न छा, पर पोइ हिन सिस्टम जेको आहे सो हुनखे वठी आयो आहे। ऐं उन ॾींहुं पाण हुन ॻाल्हि कई आहे त 6,500 मेंबर आहिनि आर्ट्स काउंसिल में। त मां नथो सम्झां, मां इहो चैलेंज थो कयां अहमद शाह साहब खे त बाबा उहे 200, 300, 400, 500 त सिंधी ॿुधाए त मेंबरशिप आहिनि या न आहिनि।
ऐं वॾनि वॾनि नालनि वारा सिंधी नाले वारा सिंधी जेके कला सां सलाड़ियल आहिनि ऐं उन्हनि जी मेंबरशिप न आहे, जेको ॾुख जी ॻाल्हि आहे। इन में मां मिनिस्टर कल्चर खे ऐं जेके बि सरहंदीअ वारा आहिनि, इवन चीफ मिनिस्टर साहिब खे मुंहिंजी रिक्वेस्ट हूंदी त इन में हू पंहिंजो किरदारु अदा कनि त जीअं सिंधी माण्हूअ जी आर्ट्स काउंसिल में मेंबरशिप थी सघे, सभिनीनि जी थिए, पर सिंधी माण्हूअ सां जहिड़ो को ख़ासि करे इहो हिकिड़ो मूंखे इहो बि ॿुधायो त मेंबरशिप सां छा बेनिफिट था मिलनि आर्टिस्ट खे? बेनिफिट इहो आहे त हिकिड़ी त रिकग्निशन आहे तव्हांजी मञता आहे त बाबा यू आर आर्टिस्ट। त ज़रूरी आहे त उहा असांखे रिकग्नाइज़ेशन जेको आहे आर्ट्स काउंसिल जे थ्रू मिले? असां स्क्रीन जा माण्हू आहे, असांजी त आइडेंटिटी असांजो चहिरो आहे। आर्ट्स काउंसिल में तव्हां जॾहिं वञो था त तव्हां उते हॉल वठी सघो था, उते प्रोग्राम्स करे सघो था, तव्हां उन्हनि जी जेका नाम निहाद कैंटीन आहे, नाम निहाद कैंटीन जिते तव्हां वेंदो त चांहि बि तव्हांखे अहिड़ी मिलंदी जो तौबा इस्तग़फ़ार। ऐं उन में तव्हां जेकॾहिं पाणीअ जो गिलास बि उन्हनि खां वठो था त उहो 5 या 10 रुपया उन गिलास जा बि वठनि था। ऐं पाणी बि जेको उते हू तव्हांखे मिले थो त उहो बज़ारि त हुननि फिल्टर लॻाया आहिनि, पर फिल्टर खे चेंज कंदे ऐं उनजी जेका मैकेनिज़म आहे उहा ख़बर न आहे कॾहिं था चेंज कनि, छा था कनि, जॾहिं त उनजी ॿुधो आहे त 40 करोड़ या 60 करोड़ रुपया उनजी बजट आहे। ऐं मां उनखे एडवाइज़िस कयूं आर्ट्स काउंसिल खे, मां ख़त लिखी उन में 15 खां 20 एडवाइज़िस कयूं, जंहिंमें इहो बि चयो त भई वाईफाई हुजणु खपे, आर्टिस्ट अचे थो त उहा वाईफाई उनखे इस्तेमालु करे। कैंटीन जेको आहे सो उहो ईअं हुजे जीअं प्रेस क्लब में उनजी सब्सिडाइज़ रेट आहिनि उन ते, ऐं क्वालिटी वारी खाधो ऐं चांहि ऐं उतां जो खाइण पीअण जूं शयूं हुजनि। तव्हां यकीन कंदव त टेबल ते वञी वेहंदव न तव्हां, ॿाहिरि जेको गुलरंग ते जेका कैंटीन आहे टेबल ते वेहंदव त उन मथां जेको पोश आहे प्लास्टिक जो, उहो इहे जेके पंफलेट आहिनि या छा उहो उबिता करे रखिया अथव उन ते टेबल ते। तव्हां थोरो ईअं ज़ोर ॾियो त उहो मथे ईअं खॼी थी वञे। मुंहिंजो सवाल तव्हां सां त बेनिफिट छा आहे? बेनिफिट इहा त हाल वठी सघो था, ॻाल्हियूं खाइण पीअण जी ॻाल्हियूं थी वियूं। हा ॿुधो, हॉल वठी सघो था, तव्हां उते प्रोग्राम्स करे सघो था, तव्हां उते ॿियूं जेके बि प्रोग्राम्स थियनि था उनखे अटेंड करे सघो था। ऐं उनखां अलावा उन में ॿाहिरि विज़िट्स थियनि था, जेके सीनियर आर्टिस्ट आहिनि जिन जो हिकिड़ो नालो थिए थो उहे उन में वञनि था। ऐं नेशनल ऐं इंटरनेशनल प्रोग्राम्स थियनि था, तव्हां उन में अटेंड करे सघो था, उहे इवेंट तव्हां अटेंड करे सघो था। ऐं जीअं मां तव्हांखे ॿुधायो त हाल असां वठी बुक करे। अलावा ॿियो उन आर्टिस्ट लाइ ॿियो कहिड़ी शइ आहे जंहिंमें चइजे त हा भई आर्ट्स काउंसिल एॾो सुठो कमु करे रही आहे? असां छा कोई वज़ीफ़ो मुंतख़िब कनि था, या हुनखे कोई फाइनेंशियली सपोर्ट, या हुनखे मेडिकल सपोर्ट, या हुनखे एजुकेशन जी सपोर्ट, या हुनखे रोज़गार में का सपोर्ट? मनपसंदि माण्हुनि खे उहो वज़ीफ़ो ॾियनि था, मनपसंदि माण्हुनि खे। मां इहा ई ॻाल्हि पंहिंजे लेटर में हुन अमन शाह साहब खे कई आहे त आर्टिस्टनि खे इंश्योरेंस बि हुजे, मेडिकल सपोर्ट बि हुजे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो न 15-20 एडवाइज़िस मां कयूं आहिनि। अच्छा, हू लुक बिज़ी डू नथिंग वारो सिलसिलो, मां चयो लाइब्रेरी हुजे, अख़बारूं हुजनि, एम्बुलेंस हुजे, फस्ट एड एमरजेंसी हॉस्पिटल हुजे, उहे मां उन में लेटर में लिखियूं आहिनि, पर उनखे हुननि ऑल इन वेन उहो सभु उन्हनि खे उहो नथा कनि। त इहे आर्ट्स खां ॿियो इहो आहे त शाम जो वञी तव्हां उते पंहिंजो मनोरंजन करे सघो था, वेही सघो था। जेको आर्ट्स सां सलाड़ियल माण्हू आहे, कनेक्टेड आहे, त उते शाम जो सभिनी प्रॉब्लम्स खे करे उते वञी पंहिंजो हिकिड़ो ज़हनी सुकून हासिलु करे। जीअं क्लब कीअं थींदी आहे त क्लब में माण्हू कहिड़ा बेनिफिट्स हूंदा आहिनि, अहिड़े ई नमूने सां इन खां माण्हू कराची क्लब जॉइन न करे या जिम खाना जॉइन न करे जो वञी एॾा वॾी वे न, कराची क्लब जो पंहिंजो हिकिड़ो सिलसिलो आहे, कराची ऐं जिम खाने जो पंहिंजो हिकिड़ो उहो आहे। पर हीअ जेको आर्ट काउंसिल आहे इहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आर्टिस्टनि जे लाइ। बहरहाल उहो जेके आर्ट्स काउंसिल वेंदा आहिनि या जेके वञणु चाहिनि था या हुनजो मेंबर थियणु चाहिनि था, त उन्हनि जे लाइ इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि थी सघे थी, छो मूंखे को इंट्रस्ट कोन्हे को, ऐं नई वरी मां वेंदी आहियां, नई मां इंट्रस्टेड आहियां इन शइ में। सो बहरहाल तव्हां खां पुछंदासीं ज़रूरु इन हवाले सां, ॻाल्हाईंदासीं बि अञा। ऐं असां सां गॾु साहिर भाभी आहे। ॿियो भाउ अॼुकल्ह छा पियो थिए, कीअं पिया हलनि तव्हांजा? बस म्यूज़िक हल पिया, मॉर्निंग शो वारा हलनि पिया, प्राइवेट शो जेके उहे हलनि पिया। पर साईं जेका ॻाल्हि कई आर्ट काउंसिल जी, जंगल आहे न, जंगल में जानवर आहिनि, अदा जानवर किथे मिलंदा? जंगल में मिलंदा। ठीकु आहे, त आर्ट काउंसिल आर्ट जो मतिलबु का शइ निकिरणु, ठीकु आहे। हाणे उते वञो त उहो ॿ उते वेठा आहिनि, को ड्राइवर आयो उन 15,000 रुपया ॾिना, गानो ॻाए रहियो। पर छा आहे हिते हेॾो वॾो नालो, हेॾी वॾी बिल्डिंग आहे, ऐं उन में मूं को बेवकूफ़ माण्हू वेठो हुजे त पोइ उन फ़ाइदो कहिड़ो हुनजो? 2000 में मूं जॉइन कयो ऐं उते वेंदो होसि, होॾां मूं चयो यार हीअ सुठो इदारो आहे, तव्हां निकिरी वेंदा सर।
पर ॾिठुमि त बसि मुंहिंजी छा आहे ही कहिड़ो आर्टिस्ट आहे, को आर्टिस्ट कोन्हे, को अदाकार, उहो ई ड्रामो कनि था, उहे माण्हू जटोला आहिनि, सभिनी जा 5 6 जटोला ठाहे पिया आहिनि, उहो ई प्रोग्राम कनि था। असांजो पैनल अलॻि हो, मां आफ्ताब आलम साहब मुंहिंजो उस्ताद जानू जर्मन, उन जे पैनल में हुअसि, उन ई पैनल में हुअसि, पर उहो चिकियो वठो हुन में वरी उहे पिया ॻाइनि। बाबा हेतिरा पैसा ॾींदे प्रोग्राम थींदो। जीअं त मीर नुल्ला शाह साहब, आयुष शेख साहब आहे ऐं अमजद शाह साहब आहे, पर सिंधी माण्हुनि जो त माना का शइ कोन्हे। हा इहो आहे त सिंधी माण्हू जेके ना बि- उते का हा, मतिलबु सिंधी तव्हां उते सॾायो न त भला मतिलबु गार ॾेई छॾी। ही पॉइंट में तव्हां शाह साहब छा थियो चई तो आपको बताया कि वो नहीं समंदर से आगे ये भी आपका है, त मतिलबु शाह साहब हिन मुरड़े खे बि सुञाणंदो। न पर इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेके बि उते स्टेज शोज़ थियनि था या स्टेज ड्रामाज़ जेके थियनि था उन्हनि में सिंधी ड्रामा कोन्हनि। क्वांटिटी आहे त हिकिड़ो कोई ड्रामो तव्हांखे नज़र ईंदो त ईंदो, अदरवाइज़ उहो हाणे साननि में अगरि हिकिड़ो ड्रामो थियो त उन में छा थियो, उन में बि मुंतक़िब माण्हू आहिनि पंहिंजा, अदा तूं अची तूं अची, तव्हां ई सभिनी न करियो न। इंटरनेशनल उर्दू अदबी कॉन्फ्रेंस थिए थी, हाणे थियण वारी आहे थियण वारी शायदि, आहे, हा। भला सिंधी छो नथी थिए? उहो ई थियणु चवां खपे। थी त तव्हां उर्दू ड्रामनि खे प्रमोट छो नथा कयो, उर्दू जे राइटर आहिनि, अदाकार आहिनि, उन्हनि खे प्रमोट कयो न, छो कोन था कनि? करणु घुरिजे सिंधी ईअं। अच्छा हाणे वरी हिननि इहो बि कयो आहे त कुझु ड्रामा जेको आहे सो असांजे हैदराबाद आर्ट्स काउंसिल खे या लाड़काना आर्ट्स काउंसिल खे ॾियनि था। अच्छा, हा, ऐं अहिड़े नमूने सां मां सम्झां थो त सिंध जा ॿिया जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि जिते आर्ट्स काउंसिल न आहिनि उते बि ॾियणु खपनि। उतां जा जेके लोकल आर्टिस्ट आहिनि त उन्हनि खां उहे ॾाढा टैलेंटेड आहिनि ऐं उहे ॾाढो कमु करणु चाहिनि था। उन में जेको आहे सो स्ट्रीट थिएटर थियणु खपनि ऐं उते प्लेस थियणु खपनि जेके आर्ट्स काउंसिल उन्हनि खे सपोर्ट करे, फाइनेंशियल सपोर्ट करे, कल्चर डिपार्टमेंट उन्हनि खे सपोर्ट करे, करणु घुरिजे ऐं उन्हनि खे ॾियणु खपे। ऐं उन्हनि जी हाणे असांजा केतिरा असांजा आर्टिस्ट बीमार थियनि था, इहा बि हिकिड़ी वॾी डिस्क्रिमिनेशन आहे। सिंधी आर्टिस्ट कल्चर डिपार्टमेंट खे आर्ट्स काउंसिल खे रिक्वेस्ट करे थकिजी थो पए, उनजी हेल्प नथी थिए, या 50,000 लख रुपयो उन्हनि खे ॾियनि था, वॾो असुली बसि उन्हनि फाड़ो मारे छॾियो। ऐं नॉन सिंधी आर्टिस्टनि खे करोड़ करोड़ 2 करोड़ 50 लख रुपयो उन्हनि खे ॾियनि था त बाबा तव्हां वञी पंहिंजो इलाजु करायो, ॿाहिरां खां बि इलाजु करायो, या जिन खे ज़रूरत न आहे उन्हनि खे इलाजु करायो। मां पंहिंजो त एग्ज़ाम्पल ॾियां, मूंखे अलाह साईं तौबा इस्तग़फ़ार शुकुर अल्हम्दुलिल्लाह आई एम इन पोज़ीशन। मां 2 दफ़ा हिन अखि जी ऑपरेशन कराई, हिकिड़ो दफ़ो हिन अखि जी 5 लख रुपया हिकिड़ी अखि ते ऑपरेशन ख़र्चु कयो आहे, 1 लख रुपयो ॿी अखि ते कयो, हुन खां पोइ ओपन हार्ट सर्जरी कराई आहे मां मार्च में। तव्हां सम्झी सघो था त केतिरो ख़र्चो अची सघे थो। पर इहो आहे त हाणे कंहिंखे चइजे ऐं छो चइजे, ऐं उन्हनि खे को बि का ख़बरचार कोन पई थिए। हाणे गुज़िरियल ॾींहंनि में अब्बास गुल ओढाणो बीमार हुयो, मां हलियो वियुसि कल्चर डिपार्टमेंट में, रिक्वेस्ट वञी कई। DG साहब असांजो हबीबुल्ला मेमण साहब थियो आहे हींअर, या मिस्टर सलीम सोलंकी डायरेक्टर आहे, मां वञी हथ ॿधामान, मां चयो साईं उहो ज़रूरतमंद आहे, उहो लाड़काणे में हुनखे पिते जी ऑपरेशन जी ज़रूरत आहे, उहो ही इज़ ऑन बेड, ही इज़ इन हॉस्पिटल। पोइ उनखे जेको आहे सो ॿुधो त लख रुपयो हुनखे ॾिनो अथऊं, ॿियनि दोस्तनि बि चयो हूंदो हुननि खे, लख रुपयो हुनखे ॾिनो अथऊं, जॾहिं त मुंहिंजे ख़्याल में 1.5 लख पौणा 2 लख रुपए जे लॻभॻि हुनजो ख़र्चु थियो आहे। त हाणे जेके रिकग्निशन आहे, या हिकिड़ा मञियल आर्टिस्ट आहिनि ऐं सिंगर आहिनि, एक्टर आहिनि, राइटर आहिनि, ऐं उन्हनि जो ॿियो को बि ज़रियो कोन्हे को, त उनखे कल्चर डिपार्टमेंट ऐं आर्ट्स काउंसिल संभाल करे उन्हनि खे ॾे। या वरी जीअं आर्ट्स काउंसिल आहे उन में मुख़्तलिफ़ क्लासिस था हलनि, म्यूज़िक जा, डांस जा, अहिड़े क़िस्म जा, त आर्टिस्ट आहे जेको, या उनजी फैमिली आहे, या उनजा ॿार आहिनि, उन्हनि खे फ्रीअ में तव्हां उहो ॾियो, या असांखे चवणु नॉमिनल उन्हनि खां चार्जिस वठो, घटि में घटि उन्हनि खे 70, 80, 90% कंसेशन ॾियो उनजा ॿारनि जे लाइ, त भई उन्हनि खे उहो बेनिफिट त हासिलु करे सघनि। पर इहा नथी सम्झ में अचे ॻाल्हि त। ऐं उतां जा जेके आर्टिस्ट आहिनि, उन्हनि खे मूंखे अफ़सोस थो थिए, ख़ासि करे कराचीअ जे आर्टिस्ट खे, त भई अमन शाह साहब जेको आहे सो ॿुधूं था त उहो जेको आहे सो हज़ारे जो आहे। भई त हितां जा जेके लोकल कराचीअ जा कराचीआइट्स आर्टिस्ट आहिनि, त पंहिंजे कंहिं दोस्त खे उन में जहिड़ो की अनवर मक़सूद साहबु आहे, या असांखे मुबशिर मीर आहे, मंसूर ज़ुबैरी आहे, या अहिड़ा ॿिया वॾा नाला आहिनि, अहिड़े नमूने सां कैसर निज़ामाणी साहबु आहे, या असांजो ॿियो सलाहुद्दीन तुनियो साहबु आहे, त उहो रिप्लेसमेंट थी सघे थी। सो छो नथी थी मुंहिंजे सघे? ख़्याल में त उहो त हाणे गवर्नमेंट जे हथ हूंदो न।
गवर्नमेंट जो न उहा इलेक्शन थींदी आहे न कमिश्नर हुनजो उहो थींदो आहे इलेक्शन कराईंदो आहे ऐं उहो सॼो हिकिड़ो प्रोसेस थींदो आहे जीअं इलेक्शन थींदी आहे पर ॻाल्हि इहा आहे त मेंबर हूंदा वोट ॾींदा त अच्छा हिननि ख़बर अथव आर्टिस्टनि खे मेंबर न कयो आहे आर्ट लवर खे मेंबर कयो आहे प्राइवेट माण्हू जेके प्राइवेट माण्हू टू कास्ट द डिफेंस वोट जा जेके वॾा माण्हू जेके पैसे ॾियण वारा आहिनि जेके उनखे वोट ॾियण न पैसा बि कोन साईं दुपट्टा रंगण वारा पकोड़नि तड़ण वारा जलेबी पचाइण वारा उन्हनि खे त जीअं उन्हनि खे उन्हनि खे कनि ऐं उन्हनि जो बसि अच्छा हीअं पाकिस्तान आइडल शुरू कयो आहे त उन जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहियो था तव्हां पाण बि सिंगर न आहियो उन में बि अॻु पोइ जेको पाकिस्तान आइडल थियो उन में बुशरा अंसारी हुई ऐं ॿ ॿिया छोकिरा ॿ ॿिया हुआ जंहिंजो म्यूज़िक सां वास्तो ई कोन्हे म्यूज़िक सां वास्तो ई कोन्हे ऐं उते वियासीं तक़रीबन 10,000 छोकिरा हुजनि पोइ उहो बि उन जा पहिरीं चई आप हमारा वो पहले है ये मैसेज आया हुआ है बाक़ी बेकार जितने भी आप खड़े रहो बेकार है वो फेल थियो महीने में फेल थियो टोटल हाणे बि इहो आहे हींअर त रश त काफ़ी थी लॻे पई न रश काफ़ी लॻी थी पर उनखे ॿुधण वारो केरु आहे तव्हांखे ॿिए पहिरीं एपिसोड में कढी वेंदा जॾहिं तव्हांखे सिखाई कोन वरिती आहे कंहिं माण्हू खां तव्हां सिखाई कोन वरिती आहे तव्हां कैसेट यादि करे ऐं ॿ टे गाना यादि करे तव्हां आया त तव्हां अॻियां कीअं वेंदा तव्हां खां को पुछे त भई हीअ जॻह लॻाए पर मुंहिंजो सुवाल इहो आहे त जीअं हाणे इंडियन आइडल थींदो आहे ठीकु आहे उते नंढे खां वठी वॾे ताईं जेके बि सिंगर्स अचनि था प्रॉपर सिखिया वठी अचनि था हुननि जो मतिलबु सिलेक्शन खां पोइ हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो पीरियड आहे हिकिड़ो ठीकु आहे न उन खां पोइ उनखे जेको आहे कम बि मिले थो उनखे सिखिया जे लाइ अञा हुनजा दरवाज़ा था खुलनि पिया उहो पूरो उते उहो 5-6 महीने में ख़तमु नथो थिए उहो 3 साल उते छोकिरा रहनि था छो त हिकिड़ो माण्हू डायरेक्ट स्टेज ते नथो ॻाए सघे त हिते असां वटि छा थो थिए सिलेक्शन खां पोइ छा आहे सिलेक्शन खां पोइ छा थो थिए जेका ॻाल्हि कई साईं इहा ॻाल्हि करे पियो त बाबा कुझु कढो त सही कुझु सिखायो हिनखे कुझु कढो त सही बाक़ी तव्हांजा उहे ई जेके माण्हू आहिनि उहे ई ॻाइनि पिया उहे ई उते वेठा आहिनि बसि चांहि में पीती हालत त मां ॾिठी आहे मतिलबु रश त ॾाढी लॻी पई आहे को किथां थो अचे को पंजाब मां थो अचे को KP मां थो अचे को सिंध मां थो अचे को बलोचिस्तान मां थो अचे ॾिसो मूं ऑलरेडी असांजे चैनल्स जो जेको हाल आहे या ओवरऑल इवन असांजा त खणी ही रीजनल चैनल आहिनि पर जेके उर्दू चैनल आहिनि उन्हनि जा बि हाल पूरा आहिनि पेमेंट एतिरी कोन था कनि कल्ह मां हुनजो हिकिड़े सीनियर आर्टिस्ट मोहम्मद अहमद साहब जो BBC तां हलियो सिलसिलो उन्हनि चयो त भई असां जॾहिं एक्टिंग कयूं था या कमु कयूं था त असांखे शुरूअ में थोरा पैसा ॾियनि था ऐं उन खां पोइ जेको आहे सो असांखे हुननि खे कसम खणी ॿुधाइणो थो पए त असांखे ज़रूरत आहे असांजो ॿारु बीमार आहे या असांजूं कहिड़ियूं ज़रूरतूं आहिनि असांखे पैसा ॾियो बिल्कुलु उनखे 3 खां 4 महीना थी विया आहिनि उन वीचारे खे जेको आहे पेमेंट न मिली त भई ॾिसो असांजा सिंधी चैनल जेके आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहे त उहे जेके शोज़ थियनि था मॉर्निंग शो इवनिंग शो उन में केतिरी पेमेंट कनि था जेको अपीयर थिए थो ऑन स्क्रीन अचे थो या हिते जेके सिंगर आहिनि या जेके तव्हां कंपेयर आहियो या ही कैमरामैन आहिनि पाण में वेठा आहियूं मां हिन हीअ मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे ही KTN मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे मां हिन ते पहिरियों ड्रामो जेको हलियो उन में मां कमु कयो ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त घटि में घटि मां सम्झां थो त तव्हांजी 2 लख रुपया घटि में घटि सैलरी हुजणु खपे या जो कैमरा जे पोयां जेके वेठा आहिनि हिननि जो लख रुपया जेको बि आहे KTN सभिनीनि में बेस्ट आहे मां इहो हल्का चई सघां थी त ॿियनि सभिनीनि चैनल खां चाहे उर्दू हुजे चाहे सिंधी हुजनि KTN इज़ द बेस्ट ऐं हू पंहिंजे आर्टिस्टनि जो ख़्याल बि करे थो पंहिंजे एम्प्लॉइज़ जो ख़्याल बि करे थो इहा ॻाल्हि आहे हिते मञण वारी जेका ॻाल्हि आहे मां कंहिं ॿिए चैनल सां वाबस्ता न आहियां मुंहिंजी सुञाणप KTN आहे मुंहिंजो वास्तो KTN सां आहे सो मां हिते बिल्कुलु चई सघां थी जेको बि आहे जेतिरो बि आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे असांखे हर महीने हर कंहिंखे मिले थी टाइम ते मिले थी ऐं जेको आहे कोई परेशान जंहिंजी बि जेका परेशानी आहे अलाह उनजी दूर करे पर जेकॾहिं असां आतर साहब या मैडम खे चवंदा आहियूं असांजी ज़रूरतूं पूरियूं थींदियूं आहिनि असांखे इहो कोन ॿुधणु ईंदो आहे हीअ नथो थी सघे या छा त इन में असांजा ऑनर्स जेके आहिनि उहे सपोर्टिव आहिनि जेका ॻाल्हि आहे मां आतर साहब खे ज़ाती तौर ते सुञाणां ही इज़ वेरी मच हेल्पफुल एंड ही इज़ वेरी मच काइंड ऐं उहो पंहिंजे स्टाफ जो या पंहिंजे वर्कर जो ख़्यालु करण वारो इंसानु आहे बिल्कुलु जेका ॻाल्हि आहे उहा कभी सो STN हुन में तव्हां चांद गिरन तव्हां ॾिसो ऐं हिकिड़ो मतिलबु रिकॉर्ड तोड़ चैनल हो पोइ उन में वाहिद पहिरियों छोकिरो आहियां सिंधी जेको उन में मूं तक़रीबन 4 साल पूरा ऑडिशन ॾिना 4 साल ऑडिशन ॾियण में मूंखे उन पास कोन कयो चए बि और सीख के आहे STN ताहिर ख़ान साहब हा ताहिर ख़ान साहब पोइ जॾहिं वियसि उते
त मूं मतिलबु लाइनूं 2 मेहदी हसन जूं ॻायो, हुन ॾिसो इहे हा हिन में छोकिरे आहे शेख आहे, मूंखे ठीकु आहे कॉन्टेक्ट नंबर ॾे, पोइ पोइ महीने में मूंखे घुरायो, ॿुधायो असांखे। हा पोइ उन में जेको पोइ वरी जीजी सुल्ताना सिद्दीकी हुन में मूं गुनगुनाए पियो त जीजी वेठी, त जीजी डायरेक्ट कयो हुनखे, सही, पोइ जीजी जी पसंदि ते मूं उहा जॻह सेमीफाइनल में गज़ल ॻाई, पोइ मैडम नूरजान जी पर शुरू में जो खान सां मेहदी ते ॻाई मूं, उहा उन गज़ल ते ऐं पाते उन में का शइ कोन्हे, उन में तव्हां ॾिसो त केतिरा शादिया मंज़ूर, शहज़ाद राय, हुमेरा अरशद, हा केतिरा फ़नकार निकिता जेको जेको मतिलबु हेॾे वॾे पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कनि पिया, इहे सभु उन म्यूज़िक चैनल मां ई निकिता हुआ, सही, उन मां ई निकिता सभु। त अहिड़ो हुजे न साईं जन जेका ॻाल्हि कई, जेका उहा सम्झण जी ॻाल्हि आहे त भई आर्ट कौंसिल आहे, उते तव्हां छो त उते मीडिया आहे, तव्हांखे जियो खां वठी हर माण्हू मिलंदो, पोइ तव्हांखे अदाकार मिलंदो, नदीम साहब मिलंदो तव्हांखे, त उन साम्हूं तव्हां छोकिरनि खे ॻारायो, जेके कॉमेडियन आहिनि या एक्टर आहिनि या गुलूकार आहिनि, ॻारायो त भई कहिड़ो निकिरी सघे थो हितां, ठीकु साईं, त साईं जेका ॻाल्हि पियो करे उहा ई त ॻाल्हि आहे, असीं कोन था चऊं त भई असीं ई हुजूं, पर हाणे मसइलो जो असांजो घर आहे, असांजी शइ ऐं हिकिड़ो माण्हू जेको त उतां हज़ारे मां उते उहो हिते वेठो आहे, त पोइ असांजी बदकिस्मती आहे न, बिल्कुलु, अलाह बहितर पोइ अगरि तव्हां को मोबाइल फुरे थो त तव्हां हुनजो हक़ था खाओ न, त पोइ सही थो करे, तव्हां हुनजो हक़ खाधो न, हुन ॿी का शइ कोन्हे, तव्हांखे फुरे थो मोबाइल, हुन में तव्हांजी केॾियूं क़ीमतियूं शयूं तव्हांजूं हुन में वयूं, छो त तव्हां हुनखे हक़ु खाधो न, अगरि हुनखे तव्हां तव्हांखे फ़ोन थो करे त तव्हां हुन ॻाल्हायो अहिड़ी अजीब तरीक़े सां जो उहो वीचारो चए थो यार मतिलबु हिन मुल्क में छा खपे, हा पोइ हीअ सही आहे भला, असांजी बि त किथे न किथे ग़लतियूं कोताहियूं हूंदियूं न, त कोताहियूं आहिनि न, ऐं उन खां ग़लतियूं पोइ कोताहियुनि जेको खे आहे ग़लतियूं कोताहियूं तॾहिं त असांजा हीअ सैलाब जेके अचनि था, छो जो चवंदा आहिनि त हाणे घणो थियो, हाणे वरी चेंज द टॉपिक, सो सैलाब जीअं अचनि था, तीअं कुदरत जे तरफ़ूं आहे न, असां सिखूं कोन था, ऐं इहो रब्बुल आलमीन चए थो त मां तव्हांखे इहो सबक़ु थो ॾियां ऐं तव्हांखे वार्निंग्स थो ॾियां, सही, त तव्हां सम्झो सिखो, ॿिए जो हक़ु न खाओ, ऐं हू न कयो। असांजे सिंध में हीरोइन केॾी आम आहे, आइस केॾी आम थी वई आहे, नौजवान तव्हां असांजी फैमिली में मिटनि माइटनि में जेको आहे कीअं आइस ऐं हीरोइन ऐं नशो केॾो आम थी वियो आहे, इहो ठरो कुपियूं अलाए छा छा, असांजे ॻोठु मुंहिंजो ड्रखण ॻोठु डिस्ट्रिक्ट शिकारपुर तालको गड़ियासीं, उन में मां ॿुधो आहे त मदेजीअ जे भरिसां किथां आइस विकामजे थी, हीरोइन विकामजे थी, असांखे हिते ख़बर आहे छा, उते जेके पुलिस में आहिनि या उते जेके एडमिनिस्ट्रेशन में आहिनि या उते जेके हुन में वेठा आहिनि स्पेशल ब्रांचिस में, उन्हनि खे ख़बर न हूंदी, इहो असांजे मुआशिरे जो वॾो अलम इहो आहे, तव्हां ॿिए जे ॿार जो बुरो सोचींदो, तव्हांजो ॿारु कुदरत ख़राबु कंदी, अलाह बहितर करे, अलाह बहितर करे। तव्हां छा पिया ॿुधायो असांखे? हींअर उस्ताद बुखारी हिकिड़ी सुठी आहे, अवश्य ॿुधायां तव्हांखे, ज़रूरु, मूंखे ॾाढी पसंदि आहे, मनी मनी न मेहरबान, मां त मिंथ तो करे छॾियां, हाय हाय मां त अर्ज़ तो करे छॾियां, तूं मनी मनी न मेहरबान, मां त मिंथ तो करे छॾियां, हाय हाय मां त अर्ज़ तो करे छॾियां, तूं अॻे आ हसी, ॿियो गुलाब वेस तो ढकी, हिकु त तूं अॻे आ हसी, ॿियो गुलाब वेस तो ढकी, चोटली तो तूं नाज़ सां, मां त अर्ज़ तो करे छॾियां, हाय हाय मां त मिंथ तो करे छॾियां, तूं
मनी मनी न महिरबान मां त अर्ज़ तो करे छॾियां दूसरे शइ काई न हिकु त तूं अॻियां हसी ॿियो गुलाबी वेस तो ढकी हिकु त तूं अॻियां हसी ॿियो गुलाबी वेस तो ढकी चोटली तो तूं नाज़ सां मां त अर्ज़ तो करे छॾियां हाय हाय मां त मिंट तो करे छॾियां हिकु अगई छिॾ न छा चयमि जे छिॾी त गैर सां न गुम हिकु अगई छिॾ न छा चयमि जे छिॾी त गैर सां न गुम जे घुमी त घुम न मूं अॻियां मां त अर्ज़ तो करे छॾियां हाय हाय मां त मिंट तो करे छॾियां तूं मनी मनी न महिरबान मां त मिंट तो करे छॾियां हाय हाय मां त अर्ज़ तो करे छॾियां हाय हाय मां त मिंट तो करे छॾियां हाय हाय मां त अर्ज़ तो करे छॾियां वाह वाह बेहतरीन गानो आहे ऐं मूंखे ॾाढो पसंदि आहे उस्ताद बुखारी तव्हां ॾिसो त केॾी वॾी बेहतरीन ॻाल्हि आहे। बेहतरीन इहे उहो इंसान जेके असां बचपन में ॿुधोसीं वाकई जेके नौजवान ॾिसनि पिया उन ॻाल्हि आहे की अहिड़े उस्तादनि खे असांखे मतिलबु ॿुधोसीं हुनखे ऐं कॾहिं कॾहिं सोचींदा यार कहिड़े दौर में पैदा थी आहे रियली जी 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 यार कहिड़े दौर में पैदा थी आहे अगरि हिन खां पोइ पैदा थी आहे त यार अहिड़ा माण्हू हलिया वञनि रोबोट्स मिलंदा हाँ? रोबोट्स मिलंदा तव्हांखे मुंहिंजो हाणे दुनिया एंड थी वञे आहे हा सही था चओ खासा मेदी हसन खे ॿुधोसीं उस्ताद मंज़ूर अली ख़ान उस्ताद मोहम्मद जुमन वहीद अली अहिड़ा अहिड़ा माण्हू आहे शगयास डॉक्टर आकाश अंसारी साहब इहे उहो माण्हू आहिनि न जेसिताईं तव्हांजो को उस्ताद या तव्हांजो को आइडल न आहे तेसिताईं बेकार आहे हाणे तव्हां शाइरी ॾिसो न केतिरो असो थियो आहे ऐं शाइरी ॾिसो हर कोई अची ॻाईंदो आहे ऐं जॾहिं बि कोई बि ॻाईंदो आहे अची त वणंदो आहे इहो गानो ई अहिड़ो बहितरीनु आहे शाइरी बहितरीनु आहे लफ़्ज़ बहितरीनु आहे छो त उन में खून शामिल आहे न उन में खून शामिल आहे महिनतूं शामिल थियनि यानी धरती लाइ माण्हुनि लाइ हर शइ लाइ बिल्कुलु हिते वठंदासीं ब्रेक जी व्यूअर्स ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे ऐं जल्दी हाज़िर था थियूं भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में वहाँ भी असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे कॉल करे सघो था सर हींअर सॼे मुल्क में सैलाबी सूरत हाल आहे ऐं अलाह ख़ैर करे ऐं ॿुधी रहिया आहियूं त सिंध जी तरफ़ बि सैलाबी सूरत हाल आहे छो जो ज़ाहिर आहे उहो पाणी थींदो थींदो समुंड में ई वेंदो त तव्हांखे छा थो लॻे हींअर त छा असांजा सिंधी भाइर इन पोज़ीशन में आहिनि ऑलरेडी हो वीचारा इलाही परेशान आहिनि छा वधीक हो
इन परेशानी खे अफोर्ड करे सघनि था ऐं छा असांजा जेके आहिनि एहतियाती तदाबीर हुजणु घुरिजनि? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अलाह पाक खां दुआ आहे त अलाह साईं असांजी सिंध ऐं असांजे मुल्क ते रहम करे आमीन, आमीन। ऐं ख़ासि करे असांजी सिंध ऐं सिंधी माण्हू मारूअड़नि ते रहम करे। बाक़ी जेका पहिरियों त ॾाढी पैनिक हुई त भई इहो जेको पंजाब खे सैलाब अचे थो या इंडिया खां जेको आयो आहे उहो अचे पियो पंजाब खां पोइ सिंध में ईंदो, पर इंडस में जेको आहे सो जेका ॿुध सुध हींअर आहे त एॾी सैलाबी सूरत हाल नाहे। छो जो हुन में अञा एॾो मतिलबु पाणी नाहे जो परेशानी। जी हा हूअं इहे बि माण्हू ॻाल्हियूं कनि पिया, फोरकास्ट कनि पिया, या जेके तजुर्बा माण्हुनि जा आहिनि त भई सरकार बि इहो चाहे थी त ॿोॾि अचे त असां डॉलर कमायूं, पंहिंजे माण्हुनि खे भेजायूं ऐं उन्हनि खे ॿोड़ियूं। पर मुंहिंजे ख़्याल में ईअं सरकार कोन चाहींदी, छो पंहिंजे माण्हुनि खे भेजाईंदी या छो पंहिंजे माण्हुनि खे तकलीफ़ ॾींदी या डॉलर कमाईंदी। अञा बि डॉलर कमाईंदी त सिंधी माण्हू त बसि ख़तमु थी वेंदो, अॻु में ई ख़तमु आहे। हुनखे रोज़गार जा मसइला आहिनि, हुनखे सिक्योरिटी जा मसइला आहिनि ऐं माण्हुनि जे जेके मिल्कियतुनि ते कब्ज़ा आहिनि, प्लाटनि ते कब्ज़ा आहिनि ऐं ॿोॾि जी सूरत हाल हींअर शुकुर अल्हम्दुलिल्लाह लॻे ईअं थो त उहा टरी वई। बाक़ी हिकिड़ी वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि थी आहे त जेको दरिया बाछा समुंड सां वञी मिलंदो हो, छोड़ कंदो हो जेको, उहो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्तु ईअं भाकुर भरे ऐं समुंड खे जहिड़ो की धसियो अथई। त इहा हिकिड़ी ॾाढी उन में जेका हिकिड़ो इहो हुते मैंग्रूव्स आहिनि या जेका सामूंडी जीवत थिए थी या दरिया जी जीवत थिए थी, उनखे हिकिड़ी नई ज़िंदगी मिलंदी। ऐं उते जेको समुंड ज़मीन खे गिड़काए पियो, खारो पियो करे, उहा हिकिड़ी थोरी देरि जे लाइ उहा हिकिड़ो अमल रुकिजी वेंदो। इहा हिकिड़ी वॾी ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे। इकोलॉजी ऐं ॿिया जेके बि शयूं आहिनि उहे हिकिड़े पंहिंजे नई ज़िंदगीअ में ईंदियूं। या हाणे गुज़िरियल ॾींहुं बि असांजो जेको दोस्त आहे सरवाण आहे असांजो मेलो आर्ट सर्किल जो अयूब गुल साहिबु, उहो कल्ह ॻाल्हि ॿोल थी त उन चयो मां हैदराबाद में हुयुसि ऐं उते मां दरिया बादशाह ते वियुसि। उते जेको हुनजो औज ऐं मौज ॾिठी, ॾाढी दिलि ख़ुशि थी। ऐं अहिड़े नमूने सां अलाह कंदो, अलाह जो हबीब कंदो त सिंध में ॿोॾि मुंहिंजे ख़्याल में इंशाल्लाह न ईंदी। ऐं पाणी जी जेका हिकिड़ी खोट हुई असांजे सिंध में, ऐं उहो पाणी अलाह करे त उहो पाणी हुजे, पर सुठो पाणी हुजे जंहिंमें कंहिंखे नुक़सान न थिए। हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधण में इहा वरी जेका सोशल मीडिया जे थ्रू, छो जो सोशल मीडिया ते वरी ठकाव बि हूंदा आहिनि अक्सर त उन्हनि चयो त भई होॾां दरिया में पाणी आहे, चवनि था ॿुॾंदो वरी केतिरा वरी अहिड़ा बि इलाइक़ा आहिनि जेके पुछड़ीअ वारा आहिनि। सो उहे लोअर राइबेरियन वारा त उन्हनि खे चवनि था बाबा हिन में पाणी कोन्हे असांजे वाटर कोर्स में, असांजा फसल सुकी विया। त जेकॾहिं ईअं आहे त उन पुछड़ीअ वारनि खे पाणी ॾियणु खपे। त इहो जेको आहे सो उन्हनि जो बि अलाह साईं गुज़र सफ़र करे त इहा सुठी ॻाल्हि आहे। पर इहे आहिनि सोशल मीडिया जा ठकाव। कुझु नथो चई सघे, सोशल मीडिया अॼुकल्ह फेक मीडिया थी वई आहे ऐं कुझु शयूं सही हूंदियूं आहिनि, कुझु त मतिलबु बिल्कुलु ई ग़लति हूंदियूं आहिनि इन में ॻाल्हियूं। छो जो 100% असां हुननि ते यकीन बि नथा करे सघूं जेसीं ताईं पंहिंजे कननि सां न पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं न, या त वरी काई अहिड़ी प्रॉपर न्यूज़ चैनल जंहिंखे कवरेज ॾिए, त तेसीं ताईं असां कुझु बि नथा चई सघूं। सो बहरहाल अलाह साईं सभिनीनि जे हक़ में बहितर करे। पर इहो बि ज़रूरु ॿुधण में अची रहियो आहे त तक़रीबन 55% तव्हांजी जेको आहे न सारियूं, कणक, टमाटो इहो तबाह थी वियो आहे। ऐं कल्ह त मां न्यूज़ में ॾिसां पई त इस्लामाबाद मंडी मां टमाटो ग़ाइब थी वियो आहे। टमाटो आहे ई कोन, मिले ई कोन थो उते। ऐं हिते जेको टमाटो मिले थो 200-250 रुपया किलो थो मिले। अच्छा, उहो बि पारूथो, मतिलबु ताज़ो बि न, पारूथो बिज आहे, उहो ॻरे बि कोन थो। अच्छा, घर में जेकॾहिं चओ न त ही टमाटो सॼो छो आहे, गुस्सो अचे थो, पर हाणे माईअ ते गुस्सो करे उन जे लाइ मां तव्हांखे जेके बि असांजी भेनरूं आहिनि उन्हनि खे मां हिकिड़ी टिप ॾियणु चाहींदमि। जेकॾहिं टमाटो ॻारणु चाहियो थियूं ऐं टमाटे जो ॿिज बि ॻारणु चाहियो थियूं त उन में जेको आहे न हेड जा जेके आहिनि न नंढड़ा टी स्पून जेके हूंदा आहिनि न, हिकिड़ो टी स्पून हेड जो विझी करे उन में लीमो विझी छॾियो, तव्हांजो टमाटो ज़बरदस्त ॻरी। ज़बरदस्त।
सची थी ॿुधायांव, एॾी ज़बरदस्त मां तव्हांखे टिप ॿुधाई आहे न, तव्हांजो टमाटो ईअं ॻरी वेंदो तव्हांखे ख़बर ई कोन पवंदी त टमाटे जो ॿिज काॾे वियो ऐं टमाटो काॾे वियो। इहा ॻाल्हि वञी मां हाजाणीअ खे ॿुधाईंदुसि। बिल्कुलु ॿुधाइजोसि। हीअं जेको आहे सो अदी किरण मीर ही नुस्ख़ो ॾिनो आहे। बिल्कुलु बिल्कुलु ऐं तूं भाभी हुन खे ते अमल चइजो कर। त भाई हुन में हेड्र विझे, पंहिंजे हिसाब सां विझे, जेतिरी हा, हेड्र हर कोई हा, खाइणु हा, चाहींदो आहे। छो मां ऐं थोरो लीमो जेको हा आहे थोरो 2-3 कतरा लीमे जा विझी छॾे। नंढड़ो लीमो आहे त हुनजो ठीकु आहे। हिकिड़ो पीस सॼो हुन में रस विझी छॾियो, अगरि वॾो लीमो आहे त हुनजा 5-6 कतरा विझी छॾियो। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त हेड्र जेको आहे कुदरती हिकिड़ो सुठो हिकिड़ो नुस्ख़ो आहे जी हा, जंहिंमें जी हा। शिफ़ा आहे। तव्हां जेकॾहिं खीर में विझी पीअंदा त तव्हांजे जिस्म जा सूर बि ख़तमु थी वेंदा, तव्हांखे जेके धक आहिनि अंदरूनी धक आहिनि उन्हनि में शिफ़ा बि मिलंदी आहे। पर हेड्र जे अंदरि अलाह साईं एॾी शिफ़ा रखी आहे, एॾी शिफ़ा रखी आहे जो असां खाधनि में इस्तेमालु कोन कंदा आहियूं। असांखे जेको आहे न हिकिड़ा मिथ्स आहिनि त हेड्र खाईंदासीं त असांजी तबियत ख़राबु थींदी, भाई कुझु बि कोन थींदो आहे। हालांकि मां पंहिंजे भाॼियुनि में हेड्र जो वधीक इस्तेमालु रखंदी आहियां। ऐं करणु घुरिजे। मूंखे हुनजो ज़ाइको वणंदो आहे, हा। छो जो जॾहिं तव्हां हेड्र जो ज़ाइको तव्हांखे जॾहिं भाॼी में ईंदो त तव्हांजी भाॼी सुठी थींदी आहे, चटपटी थींदी ऐं आहे। तव्हां वरी ख़ासि करे जेका इहा ॻाल्हि कई त अंदरूनी धक बि ठीकु थी वेंदा। बिल्कुलु थींदा आहिनि। इहा हिकिड़ी वॾी जेको आहे बिल्कुलु सो- थींदा आहिनि। अलाह छो जो साईं इहे हर शइ में अक्सर शिफ़ा रखी आहे। लिखारिनि ऐं शाइरनि खे बि अंदरूनी धक थींदा अथव। कोई शाइर ॿाहिरि जेके बि अंदरूनी धक जे लाइ हेड्र जो इस्तेमालु कनि। तव्हां छा पिया ॿुधायो पोइ हींअर? तव्हांखे त अंदरूनी धक कोन्हनि न? थियो पंहिंजो जी पाणी ते थियो, पाणी जो थियो। बबल हुयो ऐं अॼु शुक्र अल्लाह जो एॾो पाणी अची हलियो। हा बसि हाणे ऐं पाणी ख़ैर जेको- सलामती जो ठीकु पाणी आहे। अचे पियो। ऐं पाणी ही जेको कठो थिए थो सभु असां वटि बदीन में किथे थो। इहो मुंहिंजो जेको साइड आहे बदीन जी, त पाणी जंहिं महिल आऊं गाॾी ते वेंदो आहियां न त आऊं पंहिंजी गाॾी विच ते बीहारींदो आहियां पुल ते, उते बीह ऐं पोइ दुआ घुरंदो आहियां। वाह वाह। ऐं जॾहिं ईंदे वेंदे इहो मुंहिंजो उसूल आहे, उहो ईंदे वेंदे दुआ घुरंदो आहियां त जेसि ताईं मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं ज़िंदगी ईअं सुरू ॾिसां। हाय 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 हाय। वाह वाह वाह। सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजी त ही माण्हुनि खे वञणु खपे धरती जे लाइ दुआ घुरणु जेके घुरिजे। कराची में रहनि पिया, ॿिया जेके दोस्त आहिनि सभिनी खे माण्हुनि खे त वञणु खपे, दुआऊं घुरणु। छो त 25-30 साल खां पाणी कोन हो सिंधु सदा वहंदो हा? रहे। ऐं उते हींअर जेको तव्हां मंदरु ॾिसंदा न, अजीब मंज़र आहे हींअर, अजीब मंज़र आहे। उते पला ॾिसंदा, तव्हां ॿेड़ियूं ॾिसंदा उते। ऐं उन खां पोइ जेका हींअर मच्छी थींदी न, हाणे 3-4 महीना जेका मच्छी थींदी उहो ॾाढी सुठी थींदी। उहा एॾी बहितरीनु थींदी। हींअर 10,000 रुपया पलो लॻो पियो आहे किलो। हा त उन माण्हू जो रोज़गार थियो जेकी फैक्ट्रियूं कोन्हे, का शइ कोन्हे, जंहिंजो ॾांद न बिज तंहिंखे पे ॾींदो। हा हा। त छा सम्झो सारंग सार लेग अलाह लॻ उन्हनि जी, पाणी पोज पटनि ते अर्ज़ान करी वतन विसाए त संगारनि सुख थिए। हा हा। हाणे सुख थी वियो इनशाला, हिन में घबराइण जी का जो 8 लख त जेके हिनजी आहे कोटली बराज जी आहे। त हाणे उते पाणी पहुतो, माण्हू बनी माल मवेशी हे हो, त हर शइ ख़ुशहाल थिए न। रब जा कानून रबी उनखे बेशक अल्लाह जो निज़ाम आहे, अल्लाह ई बहितर तरीक़े सां हलाए रिपोर्ट मूं सघे ॾिठी थो। हुई दरिया सिंध ते, त हुन रिपोर्ट वारे ॿुधायो त पूरी दुनिया में अहिड़ो दरिया ई न आहे। वाह वाह। ही केॾा ख़ुशनसीब माण्हू आहिनि जेके सिंध में रहनि था। ऐं हीउ दरिया एॾो ख़ुशनसीब आहे, यानी की हर शइ मिलियल आहे हिनखे। असांखे इहो सोचणु खपे त असांखे छा करणु खपे। छा करिणो आहे? सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पोइ हींअर कुझु ज़बरदस्त गीत बि ॿुधायो असांखे। अहिड़ो ई गानो ॿुधायां थो। ऐं तव्हांजी बि तबियत ख़राबु हुई, सो असांजो कप्तान बि अची हलियो, हाणे असीं वरी बैटिंग ते शुरू आहियूं। ज़रूरु ज़रूरु। तव्हां गगन वारी ॻाल्हि कई। जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। वो पो चाह दे थोरो वो साह दे अलविदा वही चई का खबर ही न पई।
हसी जिंदगी जेके दरियानि जे कपनि था रनि था उन्हनि लाइ इहा आहे शहर गॾु हुआसूं त हो ॾाढो यार मज़ो गॾु हुआसूं त हो ॾाढो यार मज़ो दुख ॾाढो थियो जे थोरो तिखो मोकिलाए मूंखां दिलि रोवंदे अलविदा वई चई का ख़बर ई न पई ही हसी जिंदगी गुज़री वई ख़्वाब हो या हवा का ख़बर ई न पई ही हसी जिंदगी थर में असांजा दोस्त रहनि था उन लाइ आहे शहर सुञा करे गिटियूं में बूब बिना करे घिटियूं में बूब बिना एतिरा ख़्वाब पूरा थिया जड़ पत्थर जी उञायल धरतीअ ते सन बूंद वसी का ख़बर ई न पई ही हसी जिंदगी गुज़री वई ख़्वाब हो या हवा का ख़बर ई न पई ओ चाह ॾेई थोरो ओ साह ॾेई अलविदा वई चई का ख़बर ई न पई ही हसी जिंदगी सभिनि खां पहिरियां त इनायत भाउ ज़बरदस्त माशाल्लाह ॾाढी ज़बरदस्त म्यूज़िक था प्ले कई माशाल्लाह वेरी नाइस साईं तव्हां बि माशाल्लाह ज़बरदस्त ॾाढो बहितरीनु गानो अच्छा हिन जो शाइर केरु आहे शाइर जी गुमनामा को अब्दुल गफ़ार तबसम चए थो ॿियो कोई छोकिरो आहे लाड़काने जो शायदि उन था चवनि पर इहा ख़बर कोन थी पए बहरहाल जेको बि हिन जो शाइर शायद अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब मुझे ख्याल है नॉट श्योर अगर अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब आहे इन जो शाइर त माशाल्लाह बहितरीन ऐं जेकॾहिं कोई ॿियो आहे त या उस्ताद बुखारी आहे न, पर बुखारी न। अब्दुल गफ़ार तबस्सुम मुझे तबस्सुम थी सघे। मतलब ही गानो उहो आहे जॾहिं बि ॿुधिजे ॾाढो वणंदो आहे एवरग्रीन सॉन्ग आहे ऐं हर माण्हू इहो थो चए त इहो मुंहिंजे माथो चढ़ो कयो मुख्तियार शाह भी थी सके तो उन्हें मुख्तियार शाह हाँ मुझे ख्याल में मुख्तियार शाह ही हूंदो क्लिप्स हो जन छो त मुख्तियार शाह साहब जो जेकॾहिं लिखियलु आहे त बहितरीन गानो लिखियलु आहे इहो ऐं इलाही माण्हुनि खे पंहिंजा महबूब अलाए केरु केरु यादि ईंदो हूंदो हिन गाने ते मूंखे मुंहिंजो बाबा यादि ईंदो आहे हिन गाने ते ॾाढो यादि ईंदो आहे छो त इहो गानो ॾाढो ॿुधंदो हुयो अम्मी अबू ॿई गॾु ई ॿुधंदा हुया ऐं जिथे हुनजा मिसरा आहिनि न ॾुख ॾाढो थियो जिथे जोड़ टुटो त वाकई त अखियुनि में लुड़क अची वेंदी आहे छो जो अम्मी बाबा खे असां ॾिठो आहे गॾु ऐं उन्हनि जो मतिलबु प्यारु उन्हनि जो इख़्लाक़ ॿिन्ही जो गॾु उन्हनि खे ॾिठो आहे ऐं इहे यादूं हूंदियूं आहिनि माउ पीउ अलाह साईं सलामत रखे सभिनीनि जो पर जेकॾहिं कोई बि हिकिड़ो दुनिया मां वञे थो ॾाढो ॾुखु थींदो आहे
ऐं हीउ गानो त मां सॼो पंहिंजे बाबा खे ई डेडिकेट कंदी आहियां, छो ॾाढो यादि ईंदो आहे। छो यादूं आहिनि ज़ाहिर आहे नंढे हूंदे खां वॾे हूंदे ताईं, जेसि ताईं मुंहिंजी शादी थी, शादी खां पोइ बि मतिलबु ॾाढो हिकिड़ो मतिलबु सफ़र आहे, लंबो सफ़र। हाँ यस यस आने सां वो तबियत कुछ बेहतर थी? हाँ तबियत बेहतर थी, पर डॉक्टर इमोशनल डॉक्टर मतलब सही मौके ते पुगो। बिल्कुलु बिल्कुलु, वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे इहो गानो ॿुधायो, ॿुधायो त तबियत तव्हां सही थींदी। हाँ बिल्कुलु सही थी। न न मां बिल्कुलु सही आहियां, अल्लाह जो शुक्र आहे। त कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो आवाज़ ही कोन थो अचे। हेलो हेलो हेलो, मुंहिंजे ख़्याल में कॉल ड्रॉप थी वई आहे। सो ही गानो इलाही बहितरीनु गानो आहे ऐं मां चवंदी आहियां त न्याणी जी ज़िंदगी में न जो पीउ न वञे, न वञे। तव्हां बि बाबा आहियो, तव्हां बि बाबा आहियो, हिते जेके बि वेठल आहिनि सभु पीअर आहिनि माशाअल्लाह सां। मुंहिंजी कल्ह जेका राति गुज़री, मुंहिंजी धीउ आयल हुई न्याणी दुबई खां, उहा वरी राति वई आहे वापसि। उहा पंहिंजे हस्बैंड सां रहंदी आहे, त मां त खणी पाण खे पको कयो, पर मुंहिंजी वाइफ हाजाणी जेका आहे सो जॾहिं हीअ वञण जा लम्हा थिया त उहो रोए पई ऐं वरी अॻियां रओ ॾेई छॾियईं। त पोइ वरी मुंहिंजी न्याणी हुनखे चयो त अमी तूं रोए छो थी? त तॾहिं बि हूअ जेको आहे सो घणो ज़ब्त कयईं। हाणे पीउ त वरी बि थोरो थिए थो हिकिड़ो, पर मूंखे बि अञा ताईं ऐं पोइ उहा जॾहिं ईंदी आहे ऐं पोइ मूंसां जहिड़े नमूने सां ॻाल्हाईंदी आहे या दड़का ॾींदी आहे मूंखे, ऐं उहे मूंखे सुठा लॻंदा आहिनि। धीअ जा दड़का प्यार वारा जेके थियनि था। ऐं पोइ राति बि जॾहिं एयरपोर्ट ते वई त वरी मूंखे वीडियो कॉल कयईं, या प्लेन मां ही हू, त पोइ मां हुनखे चयो त अदी तुंहिंजा ॿार ॾे ख़बर भला खलफ़ान किथे आहे, कोनेन किथे आहे, त ॾेखारियईं। मूंखे चयईं बेटी मां चयो लास्ट वेंदे वेंदे बि मूंखे वार्निंग ॾियईं थी। मां चयो सो जॾहिं पहुती त वरी पोइ ॿुधायईं त इहे हिकिड़ा अजीब रिश्ता आहिनि। हिकिड़ो पीउ माउ, धीउ माउ पीउ जो एॾो रिश्तो आहे, इहो ख़ूबसूरत रिश्तो आहे। ऐं भेनरुनि जो बि ॾाढो ख़ूबसूरत रिश्तो आहे, बिल्कुलु आहे, नो डाउट। उन्हनि में कॾहिं कॾहिं उहे पाण में भेण भाउ जेके नाराज़ बि थियनि था न नंढनि नंढनि ॻाल्हियुनि ते, या जॾहिं शादी थी वञे थी या पोइ ॿचड़ा थियनि था भेनरुनि खे बि भाइरनि खे बि, ऐं वरी पोइ मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते जेके नाराज़गी थिए थी या छा, ऐं वरी पोइ भाउ या भेण उनखे मैसेज करे थी या ॻाल्हाइनि था, त उनजो वरी पंहिंजो मज़ो आहे। ऐं भेण भाउ जी नाराज़गीअ जो बि हिकिड़ो पंहिंजो मिठास ऐं नाराज़गीअ जो पंहिंजो हिकिड़ो लज़त ऐं मज़ो आहे। सो कॾहिं कॾहिं मूंसां मुंहिंजी अधी नंढी आहे या वॾी, मुंहिंजूं ॿ अधड़ियूं भेनरूं वॾियूं गुज़ारे वियूं आहिनि, पोइ मूंसां कॾहिं कंहिं ॻाल्हि ते फैमिलीअ जे कंहिं ॻाल्हि ते नाराज़ थींदियूं आहिनि त पोइ मां वरी गुस्सो कंदो आहियां। नंढी भेण सां या वॾी भेण सां, नंढो करे ख़ासि करे नंढी भेण सां गुस्सो कंदो आहियां, त पोइ उहा वरी नाराज़ थी ॿ टे ॾींहं मूंखे मैसेज न कंदी। पोइ वरी मां हुनखे मैसेज कंदुसि, अदी मां हुन ॾींहुं तव्हां सां ॻाल्हायो ऐं मूंखे लॻे थो त मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे बुरी लॻी आहे, सो मां प्लीज़ माफ़ु कजो मूंखे। चई न अदा ईअं त न चओ, तव्हां मुंहिंजा वॾा भाउ वरी इहो ईअं मूंखे गुनाहगार त न कयो। पर ॼण हिकिड़ो ईअं आहे त ॼण भेनरुनि खे मञाइण में, उन्हनि सां वेहण में, ॻाल्हाइण में, नंढपण जूं ॻाल्हियूं करण में, उन्हनि जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। कुदरत अहिड़ा रिश्ता रखिया आहिनि, कुदरत अहिड़ो सिलसिलो रखियो आहे जो उनजो हिकिड़ो माण्हू लफ़्ज़ नथा नेमल बदल कोन्हे को। ऐं उहा ई ॻाल्हि आहे न त रत जा रिश्ता ई जेके आहिनि न ख़ूबसूरत रिश्ता आहिनि, जेके तव्हांखे हर मतिलबु तरीक़े सां कमु ईंदा आहिनि। तव्हां चाहे तव्हांजो सुठो वक़्तु हुजे, बुरो वक़्तु हुजे, कुझु बि हुजे, तव्हांखे पंहिंजा रत जा रिश्ता ई कमु ईंदा आहिनि, बाक़ी ॿियो कोई कमु कोन ईंदो आहे। सो हिते वठंदासीं ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं।
ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में, ऐं रंगन भरी शाम बि आहे, मौसम बि बहितरीनु आहे। सो ज़बरदस्त मौसम आहे, इंजॉय कयो। ऐं घरनि में त हींअर मुंहिंजे ख़्याल में इलाही जेके बि असांजी भेनरूं आहिनि पकोड़ा तरींदियूं हूंदियूं हींअर छो जो हे मौसम ई अहिड़ो हूंदो आहे। पकोड़ा, ताहिरी पकोड़ा, हा वाकई ताहिरी बि ठहंदी आहे घरनि जे अंदरि। yes. पकोड़ा ठहंदा आहिनि, ताहिरियूं ठहंदियूं आहिनि, मतिलबु इंजॉयमेंट जो को न कोई असांखे बहानो खपे। नंढनि ॿारनि खे वरी चिप्स, हा, फ्रेंच फ्राइज़ जंहिंखे असां चवंदा आहियूं, पटाटे वारी चिप्स जेका आहे, गुड़ वारो भत मिठो गुड़ वारो, हा ताहिरी थी वई आहे, या बुसरियूं पचंदियूं वधीक नाना न वठो, ईअं त न कयो, वधीक नाना न वठो बस। हिन मौसम में घणो करे मूंखे यादि आहे अम्मी नंढे हूंदे गुड़ विझी जेको आहे न बुसरी ठाहींदी, मथां वरी मखण, मथां मखण जो चाणो, मखण न बि हुजे त ईअं ई असां गिड़काए वेंदा। सो हींअर जेको आहे मौसम अहिड़ो आहे न, छा कयूं हिन मौसम में जेको आहे न सभु शयूं यादि थियूं मौसम में असीं अचनि। छा कंदासीं, जो गुॾो खे वठी ईंदासीं, छोकिरी वारा पोइ कागज़नि जा पैसा कटे, पोइ छोकिरी पीउ खे मुछ मुछ ॾाढ़ी ॿाढ़ी ॾेई मौलवी ठाहींदासीं, ॿियनि खे ॾॿा ॾेई वञ गुरू वाह तूं हाणे वॼाए धोल, पोइ शादी वादी कराए पोइ जेको भत पच ठाहे वेंदासीं, पोइ उते ठाहे नहर जे किनारे वग़ैरह सभु कंदा। उहे यादूं तव्हां ॻाल्हि अहिड़े नमूने शुरू कई, मूंखे ईअं लॻो त चई जॾहिं बरसाति थींदी त असां लटा लाहे तड़कंदा हुआसीं, छोकिरा इहा ॻाल्हि न कयव। सही। तव्हां जेका बचपन जी अहिड़ी यादि जेका तव्हां सां शेयर कयो, जंहिंमें तव्हां मतिलबु बचपन जी का शरारतूं खोड़ थियनि थियूं, ख़ासि करे बरसाति जे मौसम में जेको आहे सो तड़कण जो जेको मज़ो आहे न, हाणे बि मां अचां पियो त हल्की ड्रिज़लिंग थिए पई, यकीन कयो त गाॾी ड्राइव कयां पियो त मां शीशो हेठि लाहे छॾियो, मां थोरो पोइ वरी इहो थियो त मां चयो हाणे प्रोग्राम में वञूं त ईअं न लटा आला थी वञनि। मज़े जी ॻाल्हि, सॉरी मां तव्हांजी हिते ॻाल्हि थी कटियां पई, हिकिड़ो त असांजी कराची जी आवाम न माशाअल्लाह ॿिन्ही हथनि सां मां हुननि खे सलाम करणु चाहींदमि, छा था खाइनि ॿार, छा हिन ॿार अॼुकल्ह जा, का शइ सम्झ में कोन थी अचे, हादसा बि ईअं ई थींदा आहिनि। पर मां ॿारनि खे ॾिसंदी आहियां जेको पाणी जेको गॾु थी वेंदो आहे न, इन में जेके लेथड़ियूं था पाइनि ॿार, हालांकि गंदो पाणी थो थिए, किनो पाणी आहे, असांजो दिलि कोन चवंदा पाणी में पेर विझो। बचपन आहे इहो, आहे वाकई नंढपण आहे इहो, वाकई सम्झ में अचे थी त इहो नंढपण आहे ॿारनि जो, इहो हिननि जो बचपनो आहे। पर तॾहिं बि छा आहिनि ॿार अॼुकल्ह जा, ऐं वो गटर जो पाणी, किनो पाणी मिक्स थी थो वञे, गॾु गॾु नाला बि आहिनि, सिर्फ़ु डपु इहो थींदो आहे त अलाह साईं ख़ैर करे छॾियो, हादसा बि ईअं ई पेश ईंदा आहिनि। त हिन जे करे जेके बि माइट आहिनि हिननि जा, ख़ासि करे जेके माउ पीउ आहिनि या जेके बि हुननि जा वॾा भाउ भेण या चाचा मामा जेके बि गॾु जेके जॉइंट फैमिलीज़ रहनि थियूं, त घटि में घटि तव्हां पंहिंजे ॿारनि जो लाज़मी ख़्यालु कयो, छो त ॿार ईअं ई गुम थींदा आहिनि, ईअं ई हादसा पेश ईंदा आहिनि। पोइ वेठा तव्हां ॿार ॻोल्हींदा आहियो त ॿारु काॾे वियो, त जॾहिं बि ॿार खे ॾिसो था त ॿाहिरि निकिरे थो, दुकान ते वञे थो, अव्वल त अहिड़े मौसम में ॿार खे ॿाहिरि कढो न अकेले, कंहिं वॾे सां वञे, ऐं जेकॾहिं निकिरे थो त हुनजे पोयां न कोई लाज़मी मोकिलियो त वियो के न, छो जो मां ॿारनि खे ॾिसंदी आहियां त रोड ते पाणी में ईअं पिया लेथड़ियूं पाईंदा आहिनि जो मूंखे। अच्छा, इहो तव्हां ईअं असांखे हींअर लॻे थो नंढपण में असां बि ईअं कंदा हुआसीं, नंढपण में जेकॾहिं तव्हां यादि कंदव असां यादि कंदव, उहा अलॻि ॻाल्हि आहे त छोकिरियूं पंहिंजे छत ते बीही ऐं अहिड़े नमूने जो हू हरकतूं कनि थियूं, या असां छोकिरा जेके हूंदा हुआसीं उन ज़माने में, छोकिरा, दिलि त हाणे बि छोकिरो आहे, दिल तो बच्चा है जी, सो अहिड़े नमूने जो भेजणु घुरिजे। ऐं ॾिसो बरसाति कॾहिं कॾहिं थी पए, कराची में त हाणे नथी पए, रोज़ नथी पए, त छो अहिड़नि मौक़नि खे न विञाइणु घुरिजे, इंजॉय करणु घुरिजे। पोइ भली छत ते बि, घिटीअ में बि, ईअं ॿारनि वांगुरु। मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो इरादो आहे हींअर काश के ईअं करे काश के ईअं करे सघिजे, छो कोन था करे सघो, चओ था न दिल तो बच्चा है, करे सघिजे थो, छत बि आहे, ॿाहिरि रोड बि आहे। यस 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 मगरिब जो टाइम हुजे वरी उन सां जलेबी हुजे, चांहि हुजे त पोइ छा थींदो साईं, अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कयो साईं, हाणे तव्हां करे वेठा आहियो न, मूं अकेलो गुनाह कयो, न तव्हां गुनाह न कयो, तमामु सवाबु खटो, अधी सही थी बसि, असांखे इहा ख़ुशी थिए। मां सही आहियां, मूंखे छा थियो आहे, इहे चई तव्हां बीमार कंदो मूंखे, गवाही ॾियो भला, गवाही ॾियो तव्हां, पहिरीं में हाणे फ़र्क़ु आहे। न मां सही आहियां, आज तबियत पुछी मूंखे बीमार करे हा ॾिसो त सही, मां सही आहियां बिल्कुलु। अच्छा, तव्हां हींअर असांखे जल्दी सां कोई गानो ॿुधायो, छो त वरी टाइम बि घटि आहे, त तव्हांजा ॿ गाना त एटलीस्ट थियनि।
खिलंदे यार लुढ़क लड़ी प्या लार करे लुढ़क लड़ी प्या लार करे तो खाती दे धार खिलंदे यार लुढ़क लड़ी प्या लार करे लुढ़क लड़ी प्या लार करे तो खाती दे धार तोखा पोए केर असांजी तोखा पोए केर असांजी सुपरी लहंदो सार लुढ़क लड़ी प्या लार करे लुढ़क लड़ी प्या लार करे तोखा थी दे धार हर गाने में पानी और जुगल पहुंचे पाणीयते जणलिका हुआला पाणीयते जणलिका हुआ म्या तुझा कोल करार लुढ़क लड़ी प्या लार करे लुढ़क लड़ी प्या लार करे तो खाती दे धार खिलंदे यार लुढ़क लड़ी प्या लार करे लुढ़क लड़ी प्या लार करे तो खाती दे दार वाह 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 बेहतरीन ज़बरदस्त है ईअं पियो लॻे जहिड़ो की स्टेशन ट्रेन वञे पई तव्हां जेको फ्री प्यारो तव्हां खां जुदा पियो थिए ट्रेन वञे थी तव्हां बि ट्रेन सां गॾु डुकंदा था वञो ऐं हीअ आहे ऐं हुन जा लुड़क वहनि था वाह वाह हा सही स्टोरी लिखी सघिजे थी हा इन ते ईअं करे सघिजे थो नथो करे सघिजे तव्हां लिखो न पोइ हा बसि साईं, लिखो न। तव्हांखे ॿुधायो हाणे जंहिंखे लिखणो हूंदो उहो लिखी छॾींदो असांजा तव्हां आहे न वन लाइन ॾेई डायरेक्टर छॾी। साहिबु अज़हर साहिबु हिन ते स्टोरी लिखी सघे थो अज़हर असां- भाउ त लिखी छॾींदो ख़्यालु ॿुधायोसीं हाणे। डायरेक्शन त कयो न हा डायरेक्शन कंदासीं डायरेक्शन कंदासीं तव्हां अरसो थी वियो आहे न कई आहे हा न इलाही अरसो थी वियो आहे त इलाही वरी अरसो छा थियो आहे। था बाक़ी सम्झो पंहिंजे त नंढे नंढे यूट्यूब्स वग़ैरह ते हिन हुन ते या नंढा नंढा मैदान जेके- में अचो था पोइ नथा अचो वक़्तु हालात मां ॿुधायो न जीअं तव्हांखे त गुज़िरियल 1 साल खां वठी मां बीमार जीअं मां ॿुधायो त ओपन हार्ट सर्जरी मां कराई आहे ऐं वरी उन खां पहिरियां अखियुनि जो जेको सिलसिलो 2024 में हज कयो उन खां पोइ अलाह पाक बसि इम्तिहान में विधो पर हाणे शुक्र अल्हम्दुलिल्लाह नाउ आई एम ओके ऐं इंशाअल्लाह ताला हाणे वरी मैदान में लहिबो पर इहो आहे त अॼुकल्ह हिन शइ जो स्कोप बि घटि पियो वञे सो बाक़ी शौक़ जी ख़ातिर हिन खे पूरो कबो बाक़ी हिन मां रोज़ी रोटी बटर ब्रेड कोन थो थी सघे सो बाक़ी शौक़ु पूरो कबो ऐं इंशाअल्लाह वेरी सून इन ते कमु कबो भला ऐं सिंगिंग न सफ़ा कॾहिं बि न न? ओ बाथरूम सिंगर बि न कॾहिं शौक़ बि न रहियो नो 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 न न न मां ॻाईंदुसि या मां जॾहिं इहो अहिड़ो झूंगारींदुसि न त जेके माण्हू वेठा हूंदो सभु भॼी वेंदा ओ जीअं माशूक शर न सो बसि ईअं खणी सम्झो न उन खां त सुठो आवाज़ हूंदो न न बिल्कुलु बि न सफ़ा असली जो मां ॿुधायां थो त- झूंगारी था त कुझु न न न न सर न सफ़ा असली मां त ॿुधायांव त
माठ पर बि भली ऐं ओ- झुंगारी तो हूंदो इहो त थी नथो सघे इहो त हिडन टैलेंट अथसि न अंदर में न न न न न न न सफ़ा रियली सफ़ा असली मां त ॿुधायांव त के ड्रामे जो तव्हांखे डायलॉग कोई सुठो यादि हुजे जेको डायलॉग मूं फिल्म बि कई ऐं साईं चवां डायलॉग बि जीअं हाणे मां तव्हांखे ॿुधायो इहो मंज़र कशी कईसीं स्टेशन जी सही ट्रेन आहे, जी सही आहे, सही ऐं अहिड़े नमूने सां इहे डायलॉग आहिनि न सही या हीअ गुफ़्तगू जेका कयूं था डायलॉग सही आहिनि आहे। शेक्सपियर छा चई वियो सही आहे एवरी पर्सन इज़ कैरेक्टर ही कम्स ही परफॉर्म्स एंड बिहाइंड द कर्टन ऐं उहो हलियो थो वञे परदे जे पोयां तव्हां असां मां हीअ सही आम माण्हू सभु दुनिया हीअ जेको बि आहे उहो परफॉर्मर आहे सही आहे, पंहिंजो पंहिंजो हू कनि असांखे था त घर में बि चवंदा आहिनि एक्टिंग था कयो इहा आहे आहे न। हर माण्हू जेको बि ॻाल्हाए तव्हां घरवारीअ सां ॻाल्हायो वाइफ सां ॻाल्हायो था हस्बैंड सां ॻाल्हायो था त इहो इहो ई ॿुधणु वेंदो आहे हा हा एक्टिंग एक्टिंग था कयो एक्टिंग था कयो अरे भाई हिकिड़ो त का ॻाल्हि कयो हुन में बि एक्टिंग थी लॻे पई घर वारनि खे तव्हां सां ईअं थींदो आहे त तव्हां त ख़ैर सिंगर आहियो पर जेकॾहिं तव्हां रियाज़ कयो था या मतिलबु कुझु झुंगारियो था घर में त तव्हांखे कुझु ॿुधण लाइ मिलंदो त बसि थोरो इन कम खे बि साइड कयो पंहिंजे घर जे कमनि में बि थोरी दिलचस्पी न, वठो असां लाइ मुश्किल कोन थी थिए अच्छा छो त ॿार रुअनि हुनखे बि गानो ॿुधाए घर वारे रहे हुनखे बि गानो ॿुधाए ओड़े पाड़े वारो असां लाइ को मसइलो कोन्हे दर्द जब हद से गुज़रता तो गा लेते हैं दिल की तनाई को आवाज़ बना लेते हैं पर एॾो बि घणो घर में हर वक़्तु न ॻायो जो फनकार माण्हू जेको आहे उन का प्रॉब्लम कोन हूंदी आहे ऐं जॾहिं हितां वेंदो आहियां त सभिनी खे मामनि चाचनि खे मासियुनि खे सभु गॾु कंदो आहियां सभिनी खे विहारींदो आहियां पोइ पुराणियूं ॻाल्हियूं यादूं बाबा किथे मेले ते वेंदा के दरगाह ते तव्हांखे बि अचनि उनखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे सही ऐं इहो माण्हू के सुलझण माण्हू जो कमु हूंदो आहे त वॾनि खे उनजी हेठि रहणु हाणे न उन्हनि खे गॾु करणो आहे गॾु करणु हाणे हींअर मुंहिंजो मासात आहे चई हर क़ुर्बानी वारी ईद त कोन्हे मूंखे तस्वीरूं मोकिलियईं चई यार हीअ पाया पोइ हीअ कलेजी पोइ हीअ तूं खाईंदो हीअ मच्छूं त मूं चयो यार हाणे छा करे हिते प्रॉब्लम शो वग़ैरह हुआ हाणे छा करियां भला त हुनजी जॻह वालदा गुज़ारे वई पोइ जॾहिं वेंदो त मूंखे बिट चुल्हि जे साम्हूं ई वेहंदी असां घर में ईअं ई कंदा आहियूं जॾहिं वेंदा मूंखे हीअ बोरची गाना मूं पसंदि न हिते विहारियो चुल्हि जे साम्हूं हिते मानी पचे ऐं हिते ई माण्हू खाइजे बिल्कुलु मूंखे उहा शइ त राति जो ई मुंहिंजे खाबे में अची मुंहिंजी राति जो जेका मुंहिंजे ख़्वाब में वॾी अची। मामी मुंहिंजो जेको वॾो मामो आहे हुनजी त डेथ थी चुकी आहे काफ़ी साल थी विया पर मूंखे यादि आहे मीरपुर ख़ास में रहंदा हुआ इरिगेशन कॉलोनी में त जॾहिं बि असां मामा जे घर वेंदा हुआसीं जॾहिं बि गर्मियुनि जी छुटियूं थींदियूं हुयूं त असां मामा जे घर जॾहिं वेंदा हुआसीं स्पेशली गर्मियुनि जी छुटियुनि में या सर्दी जी छुटियूं जेके बि थींदियूं असां वेंदा हुआसीं त किचन कचहरी थींदी बोरची खानो कचहरी थींदी इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे चुल्हि बि उहा नंढी चुल्हि हूंदी हिकिड़ी सिंगल चुल्हि हूंदी उन ते देॻड़ो चढ़ियल हूंदो हुयो ऐं उन इंतज़ारु कंदा हुआसीं त हाणे मानी पची बसि थींदी त हाणे देॻड़ो चढ़ंदो चांहि जो छो जो असां शौक़ीन हूंदा हुआसीं नंढे हूंदे खां पराठे ऐं न न न न चुल्हि हूंदी हुई जेके अॼुकल्ह जेके चूल्हा अचनि था सिगरी टाइप जेके चूल्हा अचनि था उहे त इहा वाक़ई थींदी ऐं चौधारी असां ॿार हुन सां गॾु वेठा हूंदा हुआसीं कचहरी कंदा हुआसीं मामा बि अची असां सां गॾु वेही रहंदो अम्मी उते अबू उते असां सभई भाउ भेण हुनजा ॿार सभु हिते ऐं इहा किचन कचहरी थींदी ई मज़ेदार हूंदी गॉसिप बि थींदा हुआ ॻाल्हियूं बि थींदियूं हुयूं पंहिंजे घर वारा त ठहियो या ॿियो को सोट माथा गुज़रियो उहो पचो वेंदो छा आहे फलाणी शइ उहो पंहिंजी भले कंहिंजे कम जी ॻाल्हि हुजे न हुजे उहो बि अची वेहंदो पाड़े वारा बि अची वेही रहंदा हुया पाड़े जा ॿार थींदा हुया या कोई बि अचण वञण कंहिंजो बि थींदो सभु वेही रहंदा हुआ किचन में ऐं इहे शयूं अॼु मिस कंदा आहियूं असां तव्हां इहे ॻाल्हियूं करे असांखे पंहिंजो भारतपणो यादि कराए छॾियो असांजो ॻोठ उहे घर न इहे सची ॻाल्हियूं आहिनि छो त हाणे ॾिसो असांजे सोसाइटी जे अंदरि हिकिड़ो ट्रेंड आहे त असां सोसाइटी सां गॾु हलंदासीं ठीकु आहे तव्हांखे सोसाइटी सां गॾु हलणो आहे हर शइ करणी आहे पर पंहिंजी सुञाणप त न विसारियो असां छा आहियूं असां केरु आहियूं असां बैक ते जेकॾहिं ॾिसंदा आहियूं त असांखे ख़बर पवंदी आहे त असां बेसिकली आहियूं छा असांजो रहणु सहणु करणु घुमणु फिरणु खाइणु पीअणु छा आहे असां तव्हां 5000 साल बल्कि 7000 साल पुराणी जीन्स आहियो असां पुराणा 7000 साल मुंहनि जे दड़े जा माण्हू आहियूं असां उतां जी जेको आहे सो असांजी ट्रेवलिंग आहे उतां खां वठी ट्रेवल करे असां हिते पहुता आहियूं असांजा पोयां जेके पोयां ईंदा उतां ईंदा जेके इहे तव्हां असां ॻाल्हियूं कयूं था न इहे आम ॻाल्हियूं न आहिनि इहे असांजे सोल सां ॻंढियल आहिनि वाकई अॼु त वाकई मूंखे पंहिंजो नंढपण यादि अची वियो
सो ज़बरदस्त, थैंक यू केॾो सो मच। ख़ूबसूरत आहे, वाह। केॾो सुहिणो आहे, केॾियूं बिल्कुलु आहे। सुहिणियूं यादियूं इलाही आहिनि। प्रोग्राम में यादूं अचण जो आहिनि, इलाही मक़सदु यादूं हुजे न। आहिनि। को शो आहे उन में आऊं जेको बि कमु कंदो आहियां न उहो इबादत सम्झी कमु कंदो आहियां। कमिटमेंट आहे पुसी आहे न, मूं अज़र साहिब खे मुंहिंजो सवाल ई पैदा कोन थियो, मूं न अचां कुझु बि थी वञे, मतिलबु तव्हां त मुंहिंजी कमिटमेंट न त ईंदुसि त ज़बरदस्त। अचण जो हिकिड़ो मक़सदु हुजे। ऐं तव्हां जेको ॻाल्हायो माण्हू जेके ॾिसनि त उहो उन कुझु पिराइनि उन मां, त आऊं इन ॻाल्हियुनि खे विसारींदो कोन आहियां। किथां बि दुनिया में हलियो न, पर उहा चुल्ह मुंहिंजे लाइ जॻह न, उहा उन बर्तानिया खां लंडन खां वधीक आहे मुंहिंजे लाइ। ऐं राति जो यादुनि में हूंदो आहियां हर शइ में। अॼु तव्हां उनखे मूंखे यादि उहा कंदो चुल्ह यादि ॾियारे वाह, 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 छॾी। सो वॾी वाह। इहे महिरबानी, पल सुठा आहिनि न। तव्हांजी बि वॾी महिरबानी, तव्हांजी बि वॾी महिरबानी, महिरबानी। बिल्कुलु। ऐं वेंदे वेंदे तव्हांजो गानो ज़रूरु ॿुधंदासीं। लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो आहे त अॼु 9 सेप्टेम्बर आहे, टू प्रोटेक्ट एजुकेशन। उनजे हवाले सां मां गुज़ारिश इहा कंदुमि त असांजे ॻोठनि में लाइब्रेरियुनि जो क़यामु कयो वञे, स्कूलनि में या मोहल्लनि में पाड़नि में लाइब्रेरीज़ जो क़यामु कयो वञे। ऐं घटि में घटि मां उन्हनि अदियुनि खे, भेनरुनि खे ऐं मर्दनि पीउनि खे इहो चवंदुमि त पंहिंजे ॿारनि जो होमवर्क ज़रूरु चेक कनि। पंहिंजे भेण भाउ जो ऐं पंहिंजी औलाद जो होमवर्क ज़रूरु चेक सही कयो ॻाल्हि आहे, बिल्कुलु तालीम सही खे ॻाल्हि आहे। अॻिते वधाइण जे लाइ। बाक़ी नशो, हीरोइन, आइस ॿियो टियों उन ते कंट्रोल करणु घुरिजे, पर टू प्रोटेक्ट एजुकेशन। ज़बरदस्त जी, तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदव? पर मैसेज जो आहे त पंहिंजी सिंधरती सां मोहबत करियो, वॾनि जूं ख़िदमतूं करियो, माण्हुनि सां प्यारु करियो, पंहिंजो ख़्यालु रखो, एजुकेशन हासिलु करियो, सुठे माण्हुनि सां मिलो था, इहो ई मैसेज आहे। सही, ज़बरदस्त। इंशाअल्लाह व्यूवर्स, तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। बरसाती मौसमु आहे, तमामु घणो एहतियात कयो ऐं उमेदु आहे त अलाह साईं ख़ैरु कंदो, रहमत जूं बरसातूं थींदियूं ऐं इंशाअल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। दिल करत चाया तो सां हज़ार जी, इन दिल करत चाया तो सां हज़ार जी, पर दिल वरी चयो, पर दिल वरी चयो हिसाब के इन दिल करत चाया तो सां हज़ार छेड़ा। असांखे पतण जा पार ॾेई, हर रहनुमा असांखे पतण जा पार ॾेई, विच सीर में वठी पो, विच सीर में वठी पो ॿोड़िया असांजा ॿेड़ा, हिन दिल करण थी चाहियां तो सां हज़ार छेड़ा, पर दिल वरी चयो ईअं, पर दिल वरी चयो ईअं तो सां हिसाब केड़ा, हिन दिल करण थी चाहियां तो सां हज़ार छेड़ा।
बजे सहारे आकाश खे उजारियो कंहिं कुर्ब जे सहारे आकाश खे उजारियो नाला वठां मां कहिड़ा नाला वठां मां कहिड़ा नाराज़ थींदो हर को हिन दिल करण ते चाहियां तोसां हज़ार छिया पर दिल वरी चयो पर दिल